कंडियारो मां ख़बर वासा शेयर कयूं पिया। क़ौमी शहर ते डिग्री कॉलेज पैसा नुज़बान जो चीभाड लाश ताइप आहे। इतला ते दी रज़ाकार लाश अस्पताल मुंतकिल कयो, सुञाणप न थी सघे। अहम ख़बर मां शेयर कयूं पिया। कंडियारो खां क़ौमी शहर ते डिग्री कॉलेज भरिसां नौजवान जो चीपाटियल लाश हथ आयो आहे। इतला ते एदी रज़ाकारनि लाश अस्पताल मुंतकिल कयो आहे, जिन जी सुञाणप न थी सघी आहे। ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कंडियारो खां क़ौमी शहर ते डिग्री कॉलेज भरिसां नौजवान जो चीपाटियल लाश हथ आयो आहे। इतला ते एदी रज़ाकारनि लाश अस्पताल मुंतकिल कयो, जिन जी सुञाणप न थी सघी आहे। कंडियारो मां ख़बर वासा शेयर कयूं पिया। क़ौमी शहर ते डिग्री कॉलेज पैसा नुज़बान जो चीभाड लाश ताइप आहे। इतला ते दी रज़ाकारनि लाश अस्पताल मुंतकिल कयो, सुञाणप न थी सघी। तफ़सील मालूम कंदासीं। अब्दुल रज़ाक गोपांग टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि। अब्दुल रज़ाक, आगाह कजो, छा अपडेट आहिनि अवां वटि? जी हाँ, बिल्कुल अफ़सोसनाक वाक़ियो क़ौमी शहर लॻो डिग्री कॉलेज कंडियारो वटि पेश आयो आहे, जिते नामालूम नींगरीअ जो गाॾीअ तरफ़ां खिचरियल लाश रखियो आहे, जंहिंखे ईदी रज़ाकारनि पारां अस्पताल पहुचायो आहे। ताहाल जेको आहे लाश जी सुञाणप न थी सघी आहे। जी अब्दुल रज़ाक गांगरो, अपडेट ॾियण लाइ वॾी महिरबानी अवां जी।